सीता नंढीअ में सोलंकी बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो, 2 ज़ख़्मी, 60 वर्षनि जो हमरा दिल जो दौरो पवण सबबि फौत। सीता रोड जे कची वारे इलाइक़े जे ॻोठ सीता नंढीअ में सोलंकी बिरादरी जी ॿिनि धुरनि में पुराणी तकरार तां झेड़ो थी पियो। डंडा ऐं कुआवड़ियूं लॻण सबबि 2 नौजवान मुरीद सोलंकी ऐं इब्राहिम सोलंकी सख़्त ज़ख़्मी थी पिया। हलंदड़ झेड़े दौरान ज़ख़्मी नौजवान इब्राहिम सोलंकी जो पीउ 60 वर्षनि जो मोहम्मद सिद्दीक़ सोलंकी दिल जो दौरो पवण सबबि मौके ते ई फौत थी वियो। जीअं 2 ज़ख़्मी धुर जे माण्हुनि झेड़ींदड़ 3 नौजवाननि सलीम सोलंकी, सलीमान सोलंकी ऐं फ़हीम सोलंकी खे सोॻो करे वरितो। इतला मिलण ते राडू दोहिरो पुलिस वाक़े वारे हंधि पहुती, जंहिं बाद सोगा कयल 3 नौजवान पुलिस हवाले कया विया। झेड़े दौरान 2 ज़ख़्मियुनि खे इलाज ऐं फौती जो मर्द ज़रूरी कार्रवाई लाइ हेल्थ सेंटर सीता रोड मुंतक़िल कयो वियो, जिथे ज़ख़्मियुनि खे तुर्त तबी इमदाद ॾिनी वई ऐं फौती सिद्दीक़ सोलंकी जो मर्द ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो। उन मौके ते फौती मोहम्मद सिद्दीक़ सोलंकी जे भाणेजे इरफान सोलंकी मीडिया अॻियां ॿुधाईंदे चयो त सीता नंढीअ जी रवासी अली गोहर कंदाणी सोलंकी जे 10 खां वधीक माण्हुनि असांजे ॻोठ सीता वली जे अची पंहिंजो ताक़ जी ॿाहिरां बीठल असांजे नौजवान इब्राहिम सोलंकी ऐं मुरीद सोलंकी मथां कुआड़ियूं ऐं डंडनि जा वार करे खेनि सख़्त ज़ख़्मी करे विधो, जॾहिं त मुंहिंजी मामी मोहम्मद सिद्दीक़ सोलंकी खे झेड़े दौरान घुटा ॾेई हेठि उछलायो, जेको दिल जे भेण करे मौके ते ई फौत थी वियो। असां सां नसूरो नाहक थियो आहे। असां पंहिंजे 2 ज़ख़्मियुनि ऐं फौथियल मामे जी खून जो केस उन्हनि मथां दाख़िल कराईंदासीं। ॿिए तरफ़ फौती जी जनाज़े नमाज़ बाद सवी हाजी अखियुनि सां तदफ़ीन कई वई, जॾहिं त ॻोठ में शतरंज ऐं ख़ौफ़ वारो माहौल छायल आहे। आख़िरी इतलाह ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। असां कुंडाणनि असां पहिरियों तकरार थियल हो, उहो चङनि वटि फ़ैसिलो थियल हुयो। उन में असांजो छोकिरे मुरीद जो हुयो मसालो थोरो, उहो असांजे चङनि वटि हल थियो। पर राति असांजो छोकिरो उते वेठो पंहिंजे उतां जे साम्हूं हेठि ज़मीन में, पोइ 11 खां 12 माण्हू आया जेके हिन ते अचे हमिलो कयनि कुआड़नि सां। हिन जे वात ते रुमाल ॾेई हिन कुआड़ियूं भयनि। असांजो मामो सिद्दीक़ घर में वेठो हुयो, पहिरियां उहो पहुतो हुते, पोइ उन सां हथो पाई थी, जेको असांजो पेशेंट हो दिलि जो बि, पोइ उनखे थेला ॾिननि त उहो वञी शाख ते किरियो। असां बचे पहुता हुआसीं, पोइ उन मां कुझु माण्हू फायरिंग करे असां फरार थिया। भई 3 खां 4 माण्हू असां ॿधी ऐं पुलिस खे ॾिना आहिनि, जंहिंमें असांजो माम सिद्दीक़ फौत थी वियो आहे। बाक़ी 2 हमरा असांजा ज़ख़्मी आहिनि। असांजो मुतालबो इहो आहे त बसि जेके माण्हू आहिनि, असां SSP साहिब खे, DIG साहिब, IG साहिब खे गुज़ारिश था कयूं त इन्हनि माण्हुनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे ऐं कानून जे कटहरे में आंदो वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे।